अस्सलाम वालेकुम नाजरीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में भलीकार बाढ़ रिपोर्टर मेहरान चांडियो सिंध साफ़ी ताजे सरत शहीद नसरुल्लाह गडानी शहीद साफ़ी जान मोहम्मद मेहर ऐं प्रिया कुमारी जी बाज़ियाबी जे लाइ सिहड़ में पैदा होने जो राशिद शेख निसार अहमद सरगानी हसनैन अलीहार चांडियो जी अगवानी में बाह ते कारियूं पटियूं ॿधी सख्त नारेबाज़ी कंदे रोशन बाज़ार खां एहतजाजी मुज़ाहिरो करे स्टेशन रोड ते धरणो हयो वियो। सख्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते मथियन अगवाणनि ख़िताब कंदे छो त शहीद नसरुल्लाह गडानी जा कातिल ऐं शहीद जान मोहम्मद मेहर जा कातिल अञा ताईं कातिल ऐं सहूलतकार गिरफ़्तार थी न सघिया आहिनि। एतिरो वक़्तु गुज़रण बावजूदि सिंध जे मौसूम न्याणी प्रिया कुमारी खे बाज़ियाब न थी सघी आहे। सिंध जो जंगल जो कानून हली रहियो आहे। हक़ सच लिखंदड़ साफ़िन लाइ धरती टामो बणिजी वई आहे। इंतज़ामिया नाले का शइ नज़र नथी अचे। हाणे असां शहीद साफ़िन जा लाश खणी खणी बर्दाश्त जी हद ख़त्म थी चुकी आहे। असां सां चीफ जस्टिस पाकिस्तान चीफ जस्टिस हाई कोर्ट सिंध खां मुतालबो कयूं था जुडिशनल इंक्वायरी करे कातिलनि खे कैफ़िर किरदार ताईं पहुचायो वञे, न त ॿी सूरत में दमादम मस्त कलंदर थी वेंदो।